जिंदगी में इंसान काफ़ी दफ़ा हाराईंदो आहे, मगर इन हार खे मञणु तमामु ग़लति ॻाल्हि आहे। हिकु शाइर तमामु बेहतरीन लाइनूं चयूं आहिनि, हार को अगर मान लोगे तो हार जाओगे और अगर ठान लोगे तो जीत जाओगे। अगर शुरुआत में ही हाराईंदे त अॻे कीअं वधी सघंदी। वक़्तु तुंहिंजो इम्तिहान वठंदो रहंदो आहे, ॾिसंदो आहे त हे कहिड़े पाणी में आहे, हे केतिरे दम में आहे, हिन में केतिरो दम आहे, हे मुश्किलात खे केतिरो मुंहुं ॾेई सघे थो। तॾहिं वञी तुंहिंजी काई क़िस्मत खुलंदी आहे। इहे रुकावटूं तोखे उहो हुनर सेखारींदियूं आहिनि जेको तोखे दुनिया जी कंहिं बि स्कूल ऐं कॉलेज में कोन मिलंदो आहे। ऐं चाहे 1000 दफ़ा तूं फेल छो न थी वञे, मगर तो में एतिरा हौसला हुजनि, तो में एतिरा दाणा हुजनि जो हार बि हिकिड़े ॾींहुं तुंहिंजे अॻियां गोॾा खोड़े। ज़िंदगी में इंसान जंहिं मक़सद ते निकिरंदो आहे उन में मेहनत ऐं मुशक़त उनखे हिकिड़े ॾींहुं उहो मक़सद हासिल कराए ई रहंदी आहे। चाहे केतिरी बि देर थिए, तूं उन मक़सद खे अगर तूं सची दिल सां करे थो तूं ज़रूर कामयाब थींदे। इहे तुंहिंजा सुस्त हौसला तोखे कॾहिं बि कामयाब थियण न ॾींदा। इन्हनि हौसलनि खे मज़बूत ऐं पुख्तो करणो पवंदो। वीडियो में अॻे वधण खां पहिरियां अगर तव्हांखे हीअ वीडियो पसंदि थी अचे त हिन वीडियो खे हिकु लाइक ऐं हिकु शेयर ज़रूर कजो। अगर तव्हांखे मुस्तक़बिल में अहिड़ियूं वीडियोस घुर्जनि त हिन चैनल खे सब्सक्राइब करे असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूर कंदा। इंशाअल्लाह मुस्तक़बिल में ही चैनल तव्हांजे लाइ बेहतरीन मददगार साबित थींदो। हाणे अॻिते वधूं था। छा तव्हांखे ख़बर आहे ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण जे लाइ पहिरियों ॾुखनि खे साम्हूं करणो पवंदो आहे, इन्हनि खे बर्दाश्त करणो पवंदो आहे, इन्हनि खे झेलणो पवंदो आहे, तॾहिं तव्हांखे ख़ुशियूं ऐं कामयाबियूं हासिल थींदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं त अहिड़ो वक़्तु बि अची वेंदो आहे त तव्हां गिव अप करण ते मजबूर थी वेंदा आहियो। चवंदा आहियो त ही इम्पॉसिबल आहे, मुंहिंजे लाइ पॉसिबल न आहे। मगर इंसान जंहिं शइ खे करण जी कंदो आहे त का ॻाल्हि ई कोन्हे। इंशाअल्लाह सफ़र ऐं रस्तो तव्हांखे मिलंदो वेंदो आहे ऐं हिकिड़े ॾींहुं कामयाबी जो सिज तव्हां पाण उभरंदे ॾिसंदा आहियो। दोस्तों, मां आहियां सैयद अली वकार। तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल, सिंध जो पहिरियों मोटिवेशनल चैनल आहे। दोस्तों, अगर तव्हां अहिड़ियूं वीडियोस ॾिसणु चाहियो था त हिन चैनल खे सब्सक्राइब करे मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई ज़रूर कजो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।